अस्सलामु अलैकुम दोस्तों, सिंधी गीतन जो मयनाज़ फ़नकार ज़ामिन अली। फ़नकार ज़ामिन अली केरु आहे ऐं किथां जो आहे? फ़नकार ज़ामिन अली छो ऐं कीअं फ़नकार थियो? फ़नकार ज़ामिन अली जा मोहतरमा फ़रियाल टालपुर सां के नाजाइज़ ताल्लुकात हक़ीक़त में हुया? फ़नकार ज़ामिन अली मुमताज़ मौलवी ख़िलाफ़ छो बयान ॾिनो? तफ़सीली ॻाल्हि ॿोली शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जेको बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त फ़नकार ज़ामिन अली हिकु पुराणो सिंधी फ़नकार आहे जंहिं लॻभॻि 6 सालनि जी उमिरि में फ़नकारी शुरू कई। फ़नकार ज़ामिन अली जो उस्ताद मोहम्मद क़ासिम माका आहे ऐं ज़ामिन अली जो नानो बसंत अली जेको शहनाई नवाज़ हो। फ़नकार ज़ामिन अली जो मामो सिंध जो बहितरीनु फ़नकार मोहम्मद यूसुफ आहे। फ़नकार ज़ामिन अली जी पैदाइश हैदराबाद में थी ऐं 2 सालनि बाद हैदराबाद खे छॾे कोटड़ी में आबाद थिया। मतलब ज़ामिन अली हिन वक़्तु कोटड़ी में रिहाइश पज़ीर आहे ऐं उन खां अलावा फ़नकार ज़ामिन अली दुबई में काफ़ी अरसो रहंदो आहे। कुझु साल अॻु सोशल मीडिया ते हिकु तस्वीर काफ़ी वायरल थी। उन तस्वीर जे रद्द अमल में फ़नकार ज़ामिन अली चयो त तस्वीर में नज़र ईंदड़ संदन औरत अमड़ आहे। वधीक ज़ामिन अली इन मुतालिक़ छा चयो, अचो तव्हांखे उहो वीडियो क्लिप ॾेखारियूं। हाणे मुंहिंजी माउ जो फोटो आहे जेका मूंखे बोसो ॾेई रही आहे ऐं जॾहिं करबला मौला वञा पियो। सिंध में काफ़ी ॻाल्हियूं वायरल आहिनि त पहिरियां ज़ामिन अली कुझु बि न हो। सिंध जा ॿिया बि काफ़ी फ़नकार आहिनि जेकी ग़रीब ऐं मिसकीन आहिनि। फ़नकार ज़ामिन अली कीअं अॻिते निकिरी वियो? ज़ामिन अली जो दुबई में बि घर आहे ऐं रिसेंटली ज़ामिन अली दुबई में हिकु शॉपिंग मॉल बि ख़रीद कयो आहे। ज़ामिन अली इन फ़ोटो मुतालिक़ वधीक छा चयो, अचो तव्हांखे उहो बि वीडियो क्लिप ॾेखारियूं। उन फोटो जी गीची चेंज करे ऐं ॿिए कंहिंजी गीची चवनि था इन सां नाजाइज़ ताल्लुकात। दोस्तों, जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं नए वीडियो में, तेसिताईं।